सीता रोड भरिसां ॻोठ सचारो ब्रह्माणी में ॿिनि कखावनि घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पियल समूरो सामान अलहद सड़ी रख थी वियो। पोरहत खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। प्यारो भरिसां ॻोठ सचारो ब्रह्माणी में बेवा नज़ीरा ब्रह्माणी पोरहत अरबाब ब्रह्माणी जे कखावनि घरनि खे अचानक बाहि लॻी वई। मौतजानी तौरु को बि जानी नुक़सान न थियो। घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। इतला मिलण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत 2 कलाक खां पोइ बाहि ते कंट्रोल करे वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। उन मौक़े ते बाहि मुतासिरनि बेवा नज़ीरा ब्रह्माणी ऐं पोरहत अरबाब ब्रह्माणी ॿुधायो त कखावनि घरनि में बचनि सां गॾु आराम में हुआसीं त अचानक बाहि लॻी वई। वरी मुश्किल सां बचा साण करे बाहि मां बची निकितासीं। घरनि में पियल हंधु खटूं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।